अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट मली रजा सबई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾे मोहिब थींदा महदार उतलोयन वारा लख हजार पर मारो मंझन हिकिड़ो। सारे सांगन खे जे हित मुयास गोर मुंहिंजी सुमरा कज पवारन पास ॾाॾाणे ॾेह जा मुख ॾिज वलण नवास पो मुयाई जियास जीवने मड़मली रडे
हमदई सलात खां बाद काबिल एहतराम जी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम, मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी, ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मझां अवां प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में हिक आयत करीमा तिलावत करण जो मो शरफ हासिल कयो आ। दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाची ज़खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु हक़ वारियूं ॻाल्हियूं बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीज़। प्यारा मुसलमान भाइरो, ज़ुल्हज शरीफ महीने जो पहिरियों ॾहो पहिरियों अशरो हली रहियो आहे। इन पहिरें ॾहाके जे लाइ मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अवां जी जेका बि नफ़ली इबादत आहे उनखे खुदा पाक जेका फज़ीलत जेको सवाब हिननि ॾींहनि में अता फरमाए थो अहिड़ो सवाब कंहिं ॿिए ॾींहनि में कोन थो अता फरमाए। हिकिड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीठो अर्ज़ कई, सोना छा उहो मुजाहिद जेको जंग में तैयार थी वियो वो उन्हीं जंग में हूँ शहीद थी वियो, छा उन खां बि वधीक सवाब हिननि ॾींहनि में नफ़ली इबादत जो? त मदीने जे साईं फरमायो त शहीद जो पंहिंजो दर्जो आहे, उन्हीं मुजाहिद जो पंहिंजो मक़ाम आहे, पर ॿियूं जेके इबादतूं आहिनि मिसाल सलात सगोरिया, नफ़िल पढ़णा, क़ुरान पाक जी तिलावत आहे, नफ़ली रोज़ो रखणा वग़ैरह वग़ैरह, इहे जेका इबादत आहे इन्ही जो जेतिरो सवाब ज़ुल्हज महीने जे पहिरीं ॾहे में करण जो आहे अहिड़ो सवाब ॿिए ॾींहनि में कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह ही ज़ुल्हज शरीफ जो पहिरियों अशरो आहे। इन्ही मंझि असां तव्हांजे प्यारे भाउ चाचा अबू साहब जन पंहिंजी मरहूमा जीजल अमड़ हाजानी सारा रहमतुल्लाह ताला अलैहा के सवाब पहुंचाण ख़ातिर अॼोकी ख़ैरात अॼोको ही प्रोग्राम मल्हाए रहिया। अल्लाह साईं सदन मरहूमा वालिदा जे सगीरन कबीरन गुनाहन खे माफ़ फरमाए, सदन दर्जातन खे बुलंद फरमाए, संदस रूह खे आला एलीन में जाइ अता फरमाए। असां तव्हां जेके भी हिन प्रोग्राम में आया हूं, असां जो माऊं ऐं भेनरूं आयूं आहिनि, अल्लाह से असां तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं ही हज जा ॾिहाड़ा दुआ कयो रब असां तव्हां खे बि हज ऐं उम्रे जो सफ़र नसीब फरमाए। मुझे प्यारे महबूब मदीने वाले साईं जो फरमान आ त ज़य्यिनु मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। बेशक पहिरियों घर जेको अॼो वयो जोड़ियो वयो वास्ते माण्हुनि जे लल्लज़ी सो वाक़िया बेबक्का मक्कतुल मुकर्रमा में जेको बिनी जहान वारन जे ला बरकत भी आ, रहमत भी आ, हिदायत भी आहे। हिन आयत सगूरी में अल्लाह से काबतुल्लाह शरीफ जे मुतालिक बयान फरमायो आ। ॾींहनि जे हिसाब सां कुछ जिक्र काबे शरीफ जो, मक्कतुल मुकर्रमा मदीने पाक जो, उन खां पोइ जीअं त अॼो को प्रोग्राम वालिदा जे ईसाले सवाब जे लाइ रखियो वियो आहे ऐं इंशाअल्लाह वालिदैन जे लाइ बि ॿ टे ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। सब खां अॻु में ऐं उन खां अलावा टाइम खे ॾिसंदासीं ॿ फरमाइशूं बि दोस्तनि जूं आहिनि। हिकु हज़रत कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह जी ऐं ॿी आहे हज़रत साईं अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह। मुल्क शाम जो बुजुर्ग जंहिंजो पेर मुबारक अॼु ताईं कब्र मुबारक मां ॿाहिरि आहे, जेके विसाल थींदे तकरीबन 500 साल गुज़री चुका है। प्यारा मुसलमान भाईरो, सब खां अॻु में काबतुल्लाह शरीफ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, अञा हिन ज़मीन ते कंहिंजो घर कोन हलियो, कंहिंजो बंगलो, कंहिंजो कंहिंजी कोठी, कंहिंजो झूंपड़ो अञा कोन अॼो। त अल्लाह पाक तो फरमाए, सब खां अॻ में असांजो घर तैयार थियो माण्हुनि जे वास्ते, जंहिंजो नालो काबतुल्लाह शरीफ आ, बैतुल्लाह शरीफ आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, रब घर खां पाक आ, मकान खां पाक आ, पर रब करीम जी ज़ात बाबरकात काबतुल्लाह शरीफ जी इज्जत फज़ीलत खे वधाईंदे पंहिंजे तरफ़ निस्बत ॾिनी आ त ईअं सम्झो त मां रब जो घर आहे। पर याद रखो, खुदा जो घर आहे, निस्बत आ, पर अल्लाह पाक काबे में रहंदो न आहे। साईं हाफ़िज़ नज़ीर अहमद जो घर आ, उनमें साईं रहे थो, या कंहिंजो भी घर आ, लाज़मी वो घर वारो उनमें रहंदो आ, पर रब करीम काबतुल्लाह शरीफ में कोन रहंदो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर जाए ते मौजूद आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, सिर्फ निस्बत आ, अल्लाह सां घर जी निस्बत आ। खुदा घर खां पाक आ, मकान खां पाक आ, काबतुल्लाह शरीफ में रब कोन रहंदो आ। पर मज़े वारी ॻाल्हि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हदीस कुदसी में फरमायो, इल्ला बेकल्बे अब्द
दिल मोमिन मां काबतुल्लाह शरीफ में कोन थो रहा काबतुल्लाह शरीफ एडो वसी कोने हाँ मां हर जाए मौजूद आया पर जे तव्हां चओ था त रब किथे रहे थो त ॿुधो मां रब सही मोमिन मुत्तकी परहेज़गार जी दिल में रहंदो आहियां जेकॾहिं मोमिन परहेज़गार पंहिंजे दिल खे पाक साफ़ बणाईंदो आहे मूंखे सत आसमान ज़मीनूं जाए न ॾेई सघनि मां रबुल खां वॾो आहियां उन्हनि वटि एतिरी जाइ न आहे पर मूं मोमिन जे दिल खे एॾो वसी बणायो आहे एॾो कुशादो बणायो आहे जो मां रब मोमिन जे दिल में रहां त रही थो सघां मोमिन जे दिल में रब रहे थो इन जे लाइ पंजाब जे आशिक़ फरमायो लहनो अक़रब कहंदा कहंदा सोहना साडे वेड़े आया हबल मरीद दी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया वफी अनफुसिकुम दी शमा जला के साडा लूलू चमकाया आदम यार वसे विच घर दे असाई में शोर मचाया रब करीम मोमिन जे दिल में रहंदो आहे पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह साॻी ॻाल्हि फरमाए तो पानी मथे झोंपड़ा पर मूर्ख उन मरल साह ओडा सुपरी लोची तान लहन तम न सुञाणन दाहूं कन मुछन जी अल्लाह पाक मोमिन जे दिल में रहंदो आहे जेकॾहिं मोमिन पंहिंजे दिल खे अहिड़ो पाक साफ़ बनाए त पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो रब उन दिल जो मेहमान थींदो आहे हज़रत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह साईं हिकिड़ो दफ़ो वञनि पिया हज ते त फरमायूं हिकिड़ो मस्तानो फ़क़ीर हो अल्लाह अल्लाह पियो करे ला इलाहा इल्लल्लाह हुन जी ज़बान ते मां वेझो वियुसि सलाम कयम हुन मस्ताने मजरूब सलाम जो जवाब ॾिनो पाण फरमायूं ऐं बायजीद केॾां इरादो आहे हज़रत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो दुआऊं पियो घुरंदो होसि त मौला जीअरे मको पाक ॾेखार ॾां मदीनो पाक ॾेखार ॾां अॼु रब करीम मुंहिंजी दुआ खे क़बूल फरमायो आहे मां पे दुआऊं घुरियो त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा पानी अरब शरीफ जो अल्लाह पानी अरब शरीफ जो अल्लाह पहिरिया मूंखे प्यार पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा लहन उजागा अखियुनि जा अदियूं शाह लतीफ़ जमिया भित जो घोट
लतीफ चे अल्लाह रोज़ो पाक दिखार पो भली मां लहन जागा अखिल जा लहन जागा अखिल जा मजसूब मुखे फरमायो बायजीद इस्लामी तो फरमाए ते तवा हज ते पिया वञो उमरे ते जी हां पाण फरमायो हज पियो कजा मुझो तवाफ कर त तोखे हिते रब जो दीदार कराए काबे में रब रहंदो ना है बायजीद मुझे दिल में अल्लाह रहंदो रब हिते आ मुझो तवाफ कर त मां तोखे हिते जो हिते रब करीम सां मिलाया हिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो वे वनी वटतल अदा कलम जनी जे हथ में अंग मटाए अगिया वारे ब्याल खल पनु सो पाड़ीन जहि में मिलन मोहम्मद जो इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी जात के विहन वाटन ते के जागन सारी रात वो पिरह फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से एरा खुदा जा बाना एरा मदीने वाले साईं जा आशिकन जो सुभान अल्लाह जंगल में वाटन ते वेठान पर मुझा प्यारा उन्हनि जी दावा आए त अचो अचो आशिको तव्हां जे कॾहिं रब सां मिलण था चाहियो त रब सां तव्हांखे अॼु जो अॼु मिलायो ऐं जे कॾहिं चाहियो था त तव्हांखे मदीने वारे साईं सां मिलायो एड़ा खुदा जा बानान मुझा प्यारा दोस्तों तो बहरहाल काबतुल्लाह शरीफ जी पंहिंजी फजीलत बरकत वारो रहमत वारो काबो उन में को भी शक ना है पर खुदा पाक काबे में रहंदो ना है मुझा प्यारा दोस्तों जे रब रहे तो त मोमिन जे दिल में हाने मदीने जे साईं फरमायो साईं करीमन फरमायो बैतुल्लाह शरीफ जो तवाफ पे फरमायो सतों चक्कर पूरो थियो आकाए दो जहां काबे दे निहारे पाण फरमायो काबा मुखे रब करीम जी जात जो कसम जे जे दस्ते कुदरत में यानी जे जे हथ में मां रसूलुल्लाह जी जाना उन पाक रब जो कसम थो खणा काबा खुदा तोखे फजीलत ॾिनी आ तोखे तुंहिंजो खुदा शान वधायो आ हिन में को बि शक कोन्हे को त वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह जित दुनिया पई धरे पान दे नहीं के बिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह छो हाने नंढो वड्डो प्यो तो फिरे नंढो वड्डो प्यो तो फिरे पाण ने नहीं के बिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खान
इब्तदा सुहने नबीयते इंतहा आदम खां जंहिंजी इब्तदा सुहने नबीयते इंतहा ओ तवाफ़ सां थी बेड़ी तरे तवाफ़ सां थी बेड़ी तरे पाण नहीं के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह मुझे महबूब फरमायो काबा तुझी इज्जत खे सलामा तुझी फजीलत खे सलामा खुदा पाक तुझी इज्जत खे फजीलत खे वधायो पर जे मुखां पुछी मां तोखे ॿुधायां तुझी इज्जत खे सलामा पर जेको खुदा जो महबूब बानो वली बानो मुत्तकी परहेज़गार आशिक़े रसूल उन जी इज्जत तोखां त मथे पर खुदा जे अर्श खां बि मथे आहे खुदा वट मोमिन जो मकाम तोखां भी मथे ऐं खुदा जे अर्श खां मथे हाणे मुंहिंजा प्यारा भिटाई साहब उन मोमिन जो शान तो बयान फरमाए तो मुना तुर सीना सदा सनासिल सजदे में सैयद चे गोदा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहड़ी पर परल फखर मूसा सैका जोगी जुंग जलल मादा गल बसरो वमा तगा अहड़ी रवश रवल भी अमशी भी अंते को अहड़ी चाल चलल पोए सैयद चे सजल अदा कल पुछी तो कहड़ी मोमिन जो मकाम काबे खां त मथे पर अर्श अज़ीम खां बि मथे अर्श अज़ीम खां मथे ला मकाना किताब लिखन था हदीस पाक में त जदे मोमिन जो रूह परवाज़ थींदो मोमिन जो मलाइका रूह परवाज़ कंदा कई मोमिनियाणी जो मोमिन जो रूह परवाज़ कंदा इं खबर कान पौंदी मौत मरण जी बल्कि इं लगंदो जन मखण मां वार निकरी वियो पो मोमिन जे रूह खे जन्नती गुलदस्ते में मलाइका रखी सजे जहान जो सैर कराईंदा सजे जहान वारन खां मुबारकबाद वसूल कंदा सतन आसमानन जो मोमिन जे रूह खे सैर थींदो बिल आखिर ला मकान ते मोमिन जे रूह खे रब जी बारगाह में हाज़िर थी कबो अल्लाह जी बारगाह में मोमिन जो रूह खणी ईंदा मोमिन जे रूह खे रब करीम जो दीदार कराईंदा ओ मुंहिंजा प्यारा इहो शरब काबे खे हासिल नाहे बल्कि मोमिन खे हासिल पोइ मोमिन जे रूह खे आला इलीन जो दौरो करायो वेंदो दौरे कराइण खां बाद मोमिन जे रूह खे वापसि पंहिंजे पिंजरे ॾे मोटाईंदा पंहिंजे जिस्म ॾे मोटाईंदा हेॾा संदसि जिस्म जेको रूह जो पिंजरो उनखे गुस्ल ॾिनो वियो उनखे कफन पहरायो वियो उन जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई वई रूह आनन फानन मुंहिंजा प्यारा पंहिंजे पिंजरे ॾे आयो जंहिं वक़्त में रसूलुल्लाह जो ग़ुलाम आशिक़ रसूल हुजे पक्को मोमिन हुजे जंहिं वक़्त में उनखे कब्र में सुम्हारींदा अल्लाह अहिड़े मिटियुनि जा मण विझी जॾहिं कांधी वापसि मोटंदा आहिनि मलाइका अची उन मोमिन सुतल खे उथारींदा त मोमिन जाग तुंहिंजो भाग खुलो तुंहिंजे कब्र में आमिना जो लाल अची रहियो आहे रसूलन जो सरदार अची रहियो तोसां मिलंदो दीदार थींदा उथी सवलो थी वे उथी अदब सां थी वे मोमिन उथी बीहंदो महबूबन जे इस्तक़बाल जे लाइ हो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में
मुझो चंड खां सोहणो यारींदो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो ओ अॼु कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सोहणो यारींदो मदीने जे साईं जे इस्तक़बाल जे लाइ उथी मोमिन कब्र में बीहंदो सरकार जब कब्र में आए तो मैं उनके पांव पर गिरूं घर मलाइक मुझसे कहें उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से आए फरिश्तों क्यों उठूं मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते और जमीनों जमा तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए उठे भी वहाँ तुम्हारे लिए शान आ मोमिन जो केड़ो मकाम आ जेके रब ईमान ॾिनो आ जेके तकवा खुदा नसीब फरमाई आ जेको सच्चो खुदा जो बानू बानी आ उन जो मकाम यो आ रब जो दीदार मदीने जे साईं जो दीदार मलाइकन जा इस्तक़बाल ओ मुझा प्यारा सारी दुनिया जी सलामी सारे आसमानन जी सलामी ॾिसो त केॾी खुदा पाक मोमिन खे इज्जत अता फरमाई आ बहरहाल मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो काबतुल्लाह शरीफ के खुदा पाक जे घर हुअण जी निस्बत नसीब आ अल्लाह पाक को फरमाए मूसा निस्बत आ इन निस्बत जे करे हुन खे फजीलत इज्जत वधिक हासिल आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो खुदा जो घर काबतुल्लाह शरीफ एडो फजीलत वारो घर आ एडे मकाम वारो घर आ जो जॾहिं माण्हू हितां खां इरादो कंदो आ त मां वञा खुदा जे घर जी ज़ियारत कयां इरादो कंदो आ भले हाजणी हुजे हाजी हुजे इरादे करण शर्त मलाइक हुन जे घर में लहींदा ऐं हुन जो नालो नोट थींदो आ जॾहिं हू पंहिंजे घर खां सफ़र शुरू कंदो आ त मलाइक सगोरा उन हाजणी जा उन हाजी सगोरे जा कदम चाहे उमिरो हुजे चाहे हज हुजे कदम करण शुरू कंदा जंहिं वक़्त में हाजी सगोरो जिहाद जे ज़रिए दरियाह जे ज़रिए मुंहिंजा प्यारा कंहिं ॿी सवारी जे ज़रिए जॾहिं मके पाक में दाख़िल थींदो आ अल्लाह साईं फरमाईंदो आ मुंहिंजे घर काबे खे ॾिसण जे लाइ आयो आ मुंहिंजो महिमान आ ऐं मलाइको मक्के जी इबादत मजा 2 सालन जी इबादत जो सवाब हिन जे अमल नामे में दाखिल कयो भली ही रहियो 2 ॾींहं पर लिखो त 2 साल मक्के में रहियो आ 2 साल हिन मक्के जी इबादत कई आ वो इबादत मक्के जी चाहे हिक नमाज जे बदले लख नमाज़न जो सवाब हिक हज जे बदले लख हजन जो सवाब हिक उम्रे जे बदले लख उमरन जो सवाब हिक रोजे रखण ते लख रोजन जो सवाब हिक सलात सगोरी पढ़े त समझ लख सलातूं पढ़ियाई ओ मुंहिंजा प्यारा जेड़ी भी नेकी कंदो लख सां खुदा उनखे सवाब अता फरमाईंदो पर जॾहिं काबतुल्लाह शरीफ ते निगाह पवंदी काबे जो दीदार कंदो पहिरीं नज़र जॾहिं काबतुल्लाह शरीफ ते पवंदी आ त 2 ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं हिकिड़ी हीअ त गुनाहन खां ईअं पाक थींदो ॼण हाणे हाणे अमर हिन खे ॼणियो आहे हाणी हाणी दुनिया में आयो आ ईअं हुन जा गुनाह साफ़ थी था वञनि ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं काबतुल्लाह शरीफ जे मथे निगाह विझंदो आ पहिरीं निगाह में अख छुपे न जेड़ी भी दुआ घुरंदो आ जेतिरियूं दुआऊं घुरंदो आ खुदा फौरन उन्हनि खे क़बूल फरमाईंदो आहे काबे ते पहिरीं नज़र पवे अख न छुपे जेतिरियूं दुआऊं घुरंदो
खुदा जी बारगाह में उहे फौरी फौरी कबूल थी वेंदियूं आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, पोइ जॾहिं बैतुल्लाह शरीफ जो तवाफ कंदो आहे त हर तवाफ जे चकर ते खुदा हुनखे उठ जी कुर्बानी जो सवाब ॾींदो आहे। काबे में सिर्फ वेठो निहारे, नमाज पढ़ियाई फर्ज़, हाणे बि इबादत कोन थो करे, रुगो काबे में पियो निहारे त अल्लाह पाक जे हबीब फरमायो अन नज़रु इलल काबा इबादत, काबे जी ज़ियारत करण ॾिसण बि इबादत आहे। काबे जो दीदार अल्लाह जी इबादत आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, हाणे काबे जी ज़ियारत कयाई। काबे जी किताबनि में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैहि या जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह जा मलाइक मके पाक में ईंदा, चवंदा काबा हल तोखे रब घुरायो आहे। क़यामत थी वई, हाणे हल अल्लाह साईं तोखे घुरायो आहे पंहिंजे दरबार में। प्यारा मुस्लमान भाइरो, काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो मलाइको घड़ी तरसो त मां हिकिड़ी दुआ घुरां, दुआ घुरां। मलाइक सगोरा फरमाईंदा काबा हेॾो खुदा पाक तोखे नवाज़ो, अञा बि खुदा खां कुझु घुरंदे, छा घुरंदे? मलाइक तव्हां इन ॻाल्हि खे छॾे ॾियो, मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे। अल्लाह से फरमाईंदो मलाइको तरसो ॾिसो त काबो मूंखां छा थो घुरे, मुंहिंजो घर छा थो घुरे। काबतुल्लाह शरीफ अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला, मूं तुंहिंजे महबूब जो शहर मदीनो पाक कोन ॾिठो आहे। मौला हिननि मलाइकनि खे चओ त अॻ में मदीनो ॾेखारीन, तुंहिंजे महबूब जे दर जी हाज़िरी ॾियां, पोइ हाज़िर मां तुंहिंजे दरबार में अचण जे लाइ तयार आहियां, पर अॻ में मदीनो पाक ॾेखारीन। ओ दिल करदा पया वतन वेखां, जिथे महीने जिंदगी गुजारी ओ हुजरा भी अर्श मौला, जिथे रब ने किताब उतारी, जिथे रब ने किताब उतारी। मौला मलाइक खे चओ अॻ में मदीनो ॾेखारिन, रसूलुल्लाह जी दरबार जी हाज़िरी ॾियां, मदीनो शहर घुमां। वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी, वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी। दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में, जिसकी न कयामत तक अल्लाह सहर होवे, ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में, एक रात मदीने में। वो मलाइक सगुरन खे खुदा पाक हुकुम फरमाइंदो त मुझे घर काबतुल्लाह शरीफ खे मदीनो ॾेखारियो, मदीनो घुमायो, मुझे महबूब जी हाज़िरी ॾियारियो। उन खां बाद मूं वटि वठी अचो
वो किताब लिखंदा जने काबो मदीने पाक जो सैर कलो मदीने पाक खे घुमंदो वाह वाह मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो शहर मदीनो मां मदीने के जन्नत चवा छूनवा मां मदीने के जन्नत चवा छूनवा मदीने जी मिट्टी यारो सोनवा मां मदीने के जन्नत चवा छूनवा मां मदीने के जन्नत चवा छूनवा अल्लाह जे महबूब फरमायो गोबादुल मदीना शिफा मुझे मदीने की मिट्टी शिफा ही शिफा है कदे कदे साहबा किराम इया मिट्टी उडामदी ही हवा लगदी ही पंहिंजे चेहरन ते कपड़ा पाइंदा हा तो साईं करीम नाराज थींदा हा फरमाइंदा हा पंहिंजे मुंहन ता कपड़ा हटायो जिते अवां के मदीने की मिट्टी लगदी शिफा थींदी अवां जे मथा दोज़ख जी बाहि हराम थी वेंदी जे अवां मोमिन आहियो आशिक आहियो तो जिते जिते अवां के मुझे मदीने की मिट्टी लगदी तवां के शिफा ही शिफा मिली वेंदी न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के गुरन था मान अमीरी के गुरन था शान फकीरी पर मुखे दाता बनायो पंज दर्जी गोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह किन खेडनिया तोई अमीरी किन खिदनिया
कोई फकीरी पर मुखे दाता खपे तुझे दरजी गोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाईरो काबतुल्लाह शरीफ के मदीनू घुमाईंदा मलाइक मदीने जे साईं जे दरबार में आणींदा काबो साईं करीमन के सलाम कंदो मदीने जा साईं फरमाईंदा काबा मुझी उम्मत तोखे खुदा जी इबादत असां सिंगारियो कीमती गिलाफ ॾेई तोखे सिंगारियो तुंहिंजा तवाफ़ कयां तुंहिंजे लाइ ख़र्च कयां तुंहिंजी अदावत कयां ऐं काबा अॼु क़यामत जो ॾींहुं क़ाइम थियो आहे मुझी उम्मत जे लाइ कहिड़ो किरदार अदा कंदे जिन तोखे सिंगारियो संवारियो जिन खुदा जी इबादत सां तोखे सिंगारियो काबो शरीफ अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां खे मां अर्ज़ थो कयां सोना त जेके तुंहिंजा उम्मती तुंहिंजा ग़ुलाम मां काबे खे ॾिसण जे लाइ ॾोकड़ पैसा ख़र्च करे जहाज़नि में बहरी जहाज़नि में पंध आया लारिन मोटरन ते आया जेतिरा भी आया अॼु ताईं जिन मुंहिंजो दीदार कयो जेके मुझे ॾिसण जे लाइ आया मदीने जा घोट तेसि ताईं मां काबो जन्नत में दाख़िल न थींदुसि जेसि ताईं उन्हनि खे बख़्शराए न मोकिलियां मदीने जा साईं फरमाईंदा बस एतिरो अर्ज़ कंदो सोना उहे अल्लाह जा बाना बानियूं जिन इरादो कयो संबत कयो टिकेटूं भरायूं पैसा भरायूं पर जिंदगी साथ न ॾिनो गुज़ारे विया ॾोकड़ भरियल सब कम थियलो पर अचण खां अॻ में गुज़ारे वियो या रस्ते में गुज़ारे वियो मूं ताईं न पहुतो मुंहिंजा महबूब अहिड़ा लख हज़ार हूंदा उन्हनि खे बि बख़्शराइण मां काबतुल्लाह शरीफ जो कम आहे काबतुल्लाह शरीफ के मदीने जा साईं फरमाईंदा बस एतिरो अर्ज़ कंदो आका जेके अल्लाह जो बानियूं खुदा जा बाना जेके ग़रीब आ जिन वटि ॾोकड़ पैसा कोन हा पर जॾहिं हाजिन खे ॾिसंदा हा उमिरे वारनि खे ॾिसंदा हा लुणक ॻाड़ींदा हा दुआऊं घुरंदा हा मालिक मिठा कॾहिं असांखे बि इहो सफ़र करा कॾहिं काबो रोज़े रसूल ॾेखार रोईंदा हा चवंदा हा कल शाम अची कहीं गाल करे मुझा सूर सुतल जगाए विधा मुझा सूर सुतल जगाए विधा हर मैन शरीफ जी गाल करे मुझा ताज़ा फट उठलाए विधा सुदकार भरे पियो गाल करे वॾो यार मज़ो हो मदीने में वॾो यार मज़ो हो मदीने में पोइ जीअं हू रोए तीअं मां बुरवां तीअं अखियुनि कवहाए विधा हीअं अखियुनि कवहाए विधा ऐं मुंहिंजा महबूब जिन हाजिन खे ॾिसी रुनो जिन उमिरे वारनि खे ॾिसी दुआऊं घुरियूं मौला असीं ग़रीब आहियूं असां वटि एतिरा ॾोकड़ न आहिनि काबे जे ॾिसण जो शौक़ु आहे महबूब जे रोज़े जे ॾिसण जो शौक़ु आहे मौला जॾहिं बि तो तौफ़ीक़ ॾिनी तुंहिंजी तौफ़ीक़ सां असां बि ॾिसंदासीं ऐं मुंहिंजा महबूब अहिड़ा लख शिकायल भली दुनिया में गुज़ारे वञनि पर जॾहिं क़यामत जे ॾियारे
उठंदा त मां उन्हनि जी बि सिफारिश कंदुसि उन्हनि खे बि बख़्शराए जन्नत में दाख़िल फरमाईंदुसि प्यारा मुसलमान भाइरो दुआ कयो रब साईं तव्हांखे बि ही सफ़र नसीब फरमाए मक्के पाक मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए रसूलुल्लाह जो पाक रोज़ो खुदा पाक शान असांखे पंहिंजे अखियुनि सां ॾेखारे मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो टे मखे मदे नज़र रखंदे ॿ टे ॻाल्हियूं मूं ज़िक्र कयो काबे शरीफ़ जे बारे में सफ़र जे बारे में ऐं जेका दोस्तनि फरमाइश कई आहे हज़रत साईं अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह ही खुदा जो मानो मुल्क शाम जबल महला अरबईन में रहंदो पोइ हिन वटि ॿ मौलवी साहब आया मौलवी अर्ज़ कयूं साईं असांजो फ़ैसिलो कर साईं फरमायो कहिड़ो फ़ैसिलो कयूं साईं फ़ैसिलो ही कयो त असां मजां हिकिड़ो थो चवे त मोमिन क़ब्र में जीअरो कोन हूंदो आहे आला इलीन में हुनजो रूह जीअरो हूंदो आहे हिकिड़े जो अक़ीदो हुयो आहे ॿिए जो अक़ीदो आहे त मोमिन क़ब्र में बि ज़िंदा हूंदो आहे हाणे तव्हां छा था चओ असां ॿई आलिम आहियूं मौलवी आहियूं किताब असां हिक ॿिए खे दलाल ॾिना आहिनि पेश कया आहिनि तव्हां तरीक़त जा मार्फत जा साहिब आहियो असांजो फ़ैसिलो कयो त असां मंझां केरु सही आहे साईं हज़रत अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह सोचो हे अॻ में मौलवी आलिम आहिनि मौलवी खे मञण वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे साईं बुज़ुर्ग सम्झियो हिननि पंहिंजा दलाल पेश कया हूंदा हिक ॿिए खे किताबूं ॾेखारियूं हूंदियूं फरमायूं अॼु तव्हां हलिया वञो सुभाणे 9-11 बजे अचिजो ऐं अॼु राति को किताब ॾिसां सोच वीचार कयां उन खां बाद तव्हांखे जवाबु ॾींदुसि अल्लाह जो शान रात जो साईं सुम्ही पिया सुबुह जो फजर में ऐलान थियो त हज़रत साईं अयूब कुर्दी रहमतुल्लाह अलैह गुज़ारे वियो विसाल थियो साईं खे सुबुह जे टाइम में गुस्ल कफन लई मुंहिंजा प्यारा नमाज़ जनाज़ा पढ़ाए मदरसे जे पहलू में साईं खे दफन करे छॾियाऊं माण्हू मोटी विया जॾहिं 10-11 थिया त उहे ॿई मौलवी सगोरा आया उन्हनि पुछा कई साईं किथे आहे फ़क़ीरनि ॿुधायो त साईं अयूब कुर्दी अॼु सुबुह जो गुज़ारे वियो मौलवी साहबन खे दुख थियो अल्लाह वारो उनखे ख़बर हुई त मूंखे मरणो आहे पोइ असांखे अॼु छो पंधु कराई असांखे इंतज़ार कराई हाणे आया आहियूं त भला 3 कुल पढ़ी बख़्शे हलूं जॾहिं क़ब्र ते आया त हिकिड़े मौलवी साहब ॾोरा पुरनो वाह साईं वाह कम खे ठाहे छॾी जे तोखे मरणो हो त असांखे मना करी आहे अॼु न घुराई हा ईअं जो चयाई क़ब्र फाटी पई क़ब्र मजां सिधो पैर बुजुर्ग जो ॿाहिरि निकिरी आयो फरमायूं मौली साहबो अव्हांखे सम्झाइण जे लाइ मूंखे मरणो पियो अव्हांखे ॿुधायां थो त मोमिन पंहिंजे क़ब्र में हीअं जीअरो हूंदो आहे ॾिसो मुंहिंजो पेर ॿाहिरि आहे पोइ मुंहिंजा प्यारा 500 सदियूं गुज़री वियूं आहिनि बुज़ुर्ग जो पेर अञा ताईं ॿाहिरि आहे मूं अॻ में ॿुधायो त मोमिन मरदो न आहे मोमिन पंहिंजे क़ब्र में जीअरो आहे अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह शरह सुदूर में लिखियो आहे शरह सुदूर में रुगो क़ब्रनि जा वाक़िया क़ब्रनि जे मुतालिक़ अल्लामा जलालुद्दीन सयूती लिखियो आहे शरह सुदूर में त बगदाद में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो दफन करण खां बाद अड्डा रखियूं मिट्टी मथां वराए छॾियूं कुदरत अल्लाह जी हिकिड़े माण्हू जी का क़ीमती शइ हुई अॻे खीसे में उहा किरी पई हाणे असीं फारग थियासीं उन खां पोइ उन दाह कई मुंहिंजो सोन किरी वियो सोनू को ज़ेवर हो क़ीमत किरी वियो मोती जो दाणो छा हो आलिम सगोरा बीठा पुछा कि छा थींदो थियो भला हाणे ग़रीब जी क़ीमती शइ आहे हिकिड़ो अड्डो हटायो ऐं उहा शइ कढी वठो मिटी हटायो अड्डा हटायूं जीअं जो अड्डा हटाए अंदर निहारियो साईं पोइ फरमाए सभिनी ॾिठो त उहो मरण वारो नमाज़ पियो पढ़े
अञा देरी कान थी आ उते जो उते नमाज में आ हो मुंहिंजा प्यारा दोस्तो पाण जल्दी तकड़ो सलाम वराए असां दे मुतवज्जह जो चवण लॻो छा क़यामत अची वई आ असां जो क़यामत कान आई आ अदा असां हटाया अंदरों आवाज़ ने अदा ॾेई छॾियो क़यामत जो इंतज़ार आ मां अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी आयो आहियां मौला दुनिया में मूंखे एतिरो टाइम न मिलियो अयाल घणो हो बच्चा घणा सॼो ॾींहुं मज़दूरी कंदोसि 5 वक़्त नमाज़ पढ़ंदोसि पर रातियूं मूं ओजागो कोन कयो मौला मरण खां बाद मूंखे तौफ़ीक़ ॾिज त मां क़ब्र में तुंहिंजी इबादत कंदो रहां मोमिन मरंदो न आहे मोमिन पंहिंजे क़ब्र में जीअरो हूंदो आहे मुंहिंजा प्यारा ॿी ॻाल्हि हज़रत बादशाह कलंदर रहमतुल्लाह अलैह जे लाइ त जॾहिं हज़रत बादशाह कलंदर अञा दुनिया में आयो ई कोन साईं सैयद इब्राहिम शाह रहमतुल्लाह अलैह शादी कान कई ऐं साईं बल्कि शादी जो इरादो तर्क करे छॾियो हो त शादी कोन कंदुसि शादी थींदी ॿार थींदा को लाज़मी दुकान खोलणो पवंदो ज़मीन करणी पवंदी मज़दूरी हेॾा होॾा अल्लाह जी इबादत जे लाइ टाइम कोन मिलंदो बुज़ुर्ग आशिक़ जी पंहिंजी सोच हुई इहा सोच सोचे पाण इरादो कयो त शादी कोन कंदुसि पोइ हिकिड़े गार में अची वेही रहिया गार में अची वेठा उते अल्लाह अल्लाह पिया कनि त हिकु राति गुज़री वई ॿी राति टी राति चौथी राति आ जबल मंझां आवाज़ आयो बाबा हज़रत बादशाह कलंदर हेॾे होॾे निहारियो ही झंगा बर्रा पहाड़ हिते त कंहिंजो घर बि कोन्हे हिते को ॿार बचो कोन्हे ही कंहिंजो ॿार आहे जेको बाबा बाबा करे सॾ थो करे सोचाऊं मतां को काठियाल काठियूं कणायो हुजे उनजो ॿार हुजे मतां मुसाफ़िर गुज़रंदा हुजनि उन्हनि सां ॿार हुजे पाण तवज्जा न ॾिनो वरी थोरी देरि खां बाद आवाज़ आयो बाबा बादशाह कलंदर हेॾे होॾे हज़रत सैयद इब्राहिम शाह हेॾे होॾे निहारियो मगर को ॿार नज़र न आयो टियों दफ़ो सॾ थियो साईं फरमायो बच्चा तूं केरु आहे कंहिंजो पुटु आहे कंहिंखे सॾे रहियो आहे ज़ाहिर थी ॻाल्हि हा आवाज़ आयो बाबा मां तुंहिंजो पुटु लाल शहबाज कलंदर जन्नत खां पियो ॻाल्हायां आलम अरवाह खां पियो ॻाल्हायां बाबा नाने साईं जो हुक्म आयो आहे कलंदर दुनिया ते लही वल मुझे उम्मत जी इस्लाह कर मुझे उम्मत जी खिदमत कर दीन जी खिदमत कर बाबा शादी कर त मां कलंदर दुनिया दे तख्ते ते लही अचां हज़रत सैयद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह अल्लाह साईं काबे जे ज़िक्र जे सदके ऐं हज़रत साईं अयूब कुर्दी जे ज़िक्र जे सदके बादशाह कलंदर जे ज़िक्र जे सदके असांजी हाज़िरी क़बूल फरमाए खुदा असांजा बेड़ा पार फरमाए व बिल वालिदैन ihsana अल्लाह से जो फरमाए पंहिंजे माइटनि सां भलाई कयो को भलाई सिर्फ़ जीअराई में कोन आहे ईअं न त माउ पीउ जीअरा हुजनि त माण्हू ख़िदमत करे गुज़ारे वञनि त उन्हनि खे यादि न करे न दुआ में न ख़ैरात में न इहो उसूल न आहे मुंहिंजा प्यारा मूं ॿुधायो त मोमिन मरंदो न आहे हज़रत मौला अली शेर ख़ुदा खां साईं काफ़िर मुर्दनि खे साड़ीदार अवां दफ़न कंदा आहियो छाजे लाइ पाण फरमायूं सोन हमेशा पूरबो आहे ऐं किचरो हमेशा साड़बो आहे मोमिन सोन जे मिसाल आहे सोन धन आहे वो धन ज़मीन में पूरबो आहे वरी कॾहिं न कॾहिं उनखे कढियो वेंदो मुंहिंजा प्यारा किचरे खे साड़े छॾिबो आहे त मोमिन धन जे मिसाल आहे सोन जे मिसाल आहे मुंहिंजा प्यारा उहो मरंदो न आहे हमेशा ख़तमु कोन थींदो आहे त माइट असांजा गुज़ारे वञनि त बि चाचा अबू वांगे मुंहिंजा प्यारा दोस्तो हेड़ी यादगिरी कजे ऐं पंहिंजे माइटनि खे यादि कजे अमर आहे बाबो आहे गुज़ारे विया पंहिंजे दुआउनि में ख़ैरातुनि में हुनखे यादि कजे जेतिरो अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे हुन तौफ़ीक़ सां माइटनि खे यादि कजे माइटनि जे लाइ इज्तमाही दुआ घुराइजे ख़ैर ख़ैरात कजे सदका जारिया कढिजे ओ मुंहिंजा प्यारा माइटनि जा रूह ख़ुशि थी पवंदा जॾहिं हेड़ी ख़ैरात उते पहुचे थी जीअं जीजल अम्मा चाचा अबू
बाबू जी अज उन्हनि जे कब्र में जॾहिं ही दुआऊं पहुचंदियूं ही ख़ैरातूं पहुचंदियूं अम्मा दुआ घुरंदी मौला मूंखे पंहिंजे बच्चनि यादि कयो आहे मौला उन्हनि जे मथां रहम कजां करम कजां पोइ जेकॾहिं बच्चे जी दुआ माइट जे हक़ में क़बूल आहे दर्जो रखे थी त पोइ माइट जी दुआ जो केॾो दर्जो हूंदो जॾहिं उहे पंहिंजे बच्चनि जे हक़ में दुआऊं घुरंदा मदीने जे साईं फरमायो माउ पीउ जे मुंहं में निहारण इबादत आहे पर जे गुज़ारे विया आहिनि त मंज़ार क़ब्र अबवैहि औ अहदुहुमा फी कुल्ल जुमातिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रा तव्हां वञो जुमे जे ॾींहुं पंहिंजे माउ पीउ जी क़ब्र जी ज़ियारत कयो ख़ुदा तव्हांखे बख़्शे छॾींदो ऐं सूमर वारे ॾिहाड़े पंहिंजे माउ पीउ जी क़ब्र जी ज़ियारत कयो ईअं ख़ुदा लिखंदो ॼण तव्हां पंहिंजे माइटनि जा हक़ ई अदा करे छॾिया अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से असां तव्हांखे वालिदैन जी ख़िदमत नसीब फरमाए वालिदैन जो अदब नसीब फरमाए माउ पीउ खे राज़ी रखण जी ख़ुदा शला सां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए माउ पीउ जेकॾहिं पोढ़ा आहिनि पोढ़ा भले दुकान न हलाइनि भले होटल माडली न हलाइनि भले ज़मीन जो कमु न कनि भले घर जो कमु न कनि कुरारा पोढ़ा थी विया आहिनि खटनि ते सुता आहिनि या वेठा आहिनि पर पोइ बि ख़ुदा जो क़स्म घर जो सींगार हूंदा आहिनि घर जो ॾढ हूंदा आहिनि दिलियूं भरियूं पियूं हूंदियूं आहिनि माइटनि ते नज़र पवंदी आहे ख़ुदि उहे दुआऊं पिया घुरंदा आहिनि बरकतूं ई बरकतूं हूंदियूं आहिनि माइटनि जी दुआउनि जे सदके त भली कमु बि न कनि ईअं वेठा हुजनि तब बरकत ही बरकत आ रहमत ही रहमत आ अल्लाह से असां तमाम सभिनी खे माइटनि जी ख़िदमत नसीब फरमाए रब मुंहिंजी हाज़िरी अव्हां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो रब करीम चाचा अबू जिन जी मरहुमा वालिदा हाजरी सारा जी बख़्शिश मग़फ़िरत फरमाए ॿिया जेके बि संदर मिट माइट गुज़ारे विया सभिनी जी ख़ुदा बख़्शिश फरमाए असांजी असांजे माउनि भेनरुनि जी ख़ुदा हाज़िरी क़बूल फरमाए वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका ओ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लर न ॾोआ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लर न ॾोआ चोरनि खे अबदाल बणाए चोरनि खे अबदाल बणाए कोझा किनड़ा पियो बख़्शाए जेके सैयद जी या उकीर उनखे लर न ॾोआ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न ॾोआ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लर न ॾोआ यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअरे अज़ाबा जिन मिसरियूं विरहाया खीर उनखे लर न ॾोआ ओ जिन मिसरियूं विरहाया खीर उनखे लर न ॾोआ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लहर न ॾोआ या नबी सलाम या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह गुंबदे खदरा जवानी सब नबी तो दर सवाली उम्मती सदे ना खाली या हबीबे ज़ल जलाली या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह
اللهم صل وسلم وبارك على سيدنا مولانا شفیعنا محمد والی وصحبہ اجمعین الہ العالمین اجو کی خیرات اجو کے پروگرام جو ثواب جو کچھ بھی مرحومہ حاضری سارا جن جے ثواب واسطے کچھ کیو ہو اے اللہ پاک سنس بچن جے طرفاں گھر والن جے طرفاں مدینے جے سائیں جے دربار میں قبول فرماؤ سائیں کریم جا والدین شریفن سائیں جو آل پاک ازواج مطہرہ صحابہ کرام تابعین تبع تابعین جميع مشایخ کرام جميع علماء کرام مومن مومنات مسلمین مسلمات جے دربار میں ثواب قبول فرما تو یا رب العالمین سارو ثواب مرحومہ حاضری سارا رحمت اللہ علیہ جی روح کے عطا فرما سندس عزیز اقارب مٹ مائٹ جے کے گزارے ویان سبنی جروان کے ثواب عطا فرما میمن گوٹھ مجا جے کے مرد عورتوں نڈا وڈا با ایمان گزارے بیان خدا بندہ انہوں سبن جی بخشش مغفرت فرما درجات بلند فرما سجے نگوٹھ میمن کے آباد شاد فرما یا حیو یا قیوم حاضر جماعت اساں جو ماؤں بھینروں جے کے بھی آئیو ان سبنی جا بیڑا پار فرما سبنی جو دعاؤں قبول فرما سبنی جے گھرن میں امن قائم فرما سبنی جے گھرن میں یا اللہ نماز قائم فرما سبنی جے زبان تے سچ قائم فرما یا اللہ اساں کے غلا غیبت خان بچا کوڑ خان بچا حرام خان بچا اے اساں جا پاک رب اساں جے جان و مال ایمان جی حفاظت فرما جنا اساں جا پیر ہوجن ولا خیر ہوجن مکے پاک مدینے پاک جو سفر نصیب فرما یا حیو یا قیوم یا اللہ یا رحمان اساں جے بھا ادا حافظ نذیر مسا اے انہن جا جے کے ممبران معاونین الحمدللہ مجھا مالک تمہاں عالم الغیب و شہادہ آئے مو پنجے کھن سان ڈھو سائیں حافظ صاحب جی محنت خے کوششن خے میلاد کمیٹی جوڑی تھوں ان کا علاوہ کئی مدرسن جو خدمتوں جے کہ اساں جا ہتے جا مقامی حافظن عالم صبوران ان جو خدمتوں اے سائیں حافظ نذیر صاحب جی خدمت جو میلاد کمیٹی بنائے تو تجھے محبوب جے میلاد جے نسبت ساں انہن دفتر کھولوا اے گھر گھر ہر جمعے تے محفلوں قائم کیو تھوں یا اللہ انہن کے مزید توفیق ہمت طاقت عطا فرما انہن یا اللہ غیبی مدد فرما یا اللہ انہی کم کے انجام بھی اگتے ودھن جی توفیق عطا فرما کل عالم اسلام جے مسلمان جو خیر ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صل وسلم وبارک علی سیدنا مولانا شفیعنا محمد و آلہ و صحبہ اجمعین برحمتک یا ارحم الراحمین